साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो गुल बादशाह बादशाही कंदो हो। हाणे हुन गुल बादशाह जी बादशाही में उन्हीअ ॻोठ में उन्ही राज भाग में फ़सुल ते आबादी ते हिकु ॿ हमरा वेठा हुजनि। हाणे हिकिड़ो हमरा आयो उते फ़सुल ऐं आबादी ते, विचां वरी ॿियो बि आयो। माशाअल्लाह फ़सुल ऐं आबादी हुननि जी तमामु तयारु लॻी पई हुजे, तमामु सुठी। ऐं अलाह साईं हुनखे सुठी फ़सुल ऐं आबादी हिननि खे ॾिनी। सो हाणे ॿई हमरा पाण में कचारी करणु लॻा। सो हाणे चवणु लॻा त आबादी पंहिंजी तमामु सुठी ऐं भली थी आहे हींअर। सो हाणे हुन मां हिकिड़ो हमरा चवणु लॻो त बिल्कुलु इहो सॼो कमु आहे भाग ऐं नसीब जो, तंहिंजे करे हेड़ी आबादी थी आहे। सो ॿियो हमरा चवणु लॻो त न, भाग ऐं नसीब जी ॻाल्हि कोन्हे, इहो त मिलियो आहे पंहिंजे कर्म सां, पंहिंजी महिनत करण सां, पंहिंजो कमु करण सां, पंहिंजे कर्म सां मिलियो आहे। इहो अहिड़ी आबादी थी आहे। हू चवे न, इहो त भाग ऐं नसीब सां इहा आबादी मिली आहे। तो हाणे हू ॻाल्हि करे हू ॻाल्हि करे हू, तो हू चवे त कर्म ऐं महिनत सां मिली आहे, ऐं हू चवे त न, पंहिंजे नसीब सां मिली आहे, भाग सां मिली आहे, भाग सां रीस कोन्हे। सो हाणे इन ॻाल्हि में ॿई अटकी पिया, हू चवे त हीअं, हू चवे त हीअं। सो हाणे हिन जी बस इहा हलंदी रही, जारी हुजे। त हाणे हितां हिकिड़ो हमरा ॿियो आयो पिए। उहो आयो पिए त उहो रस्तो वठियो, ॾिठईं त हीअ हमरा हिननि जी पाण में बस लॻी पई जे उहो थोरो वेझो आयो, अची हुननि जे वेझो पुॻो। हाणे उहो हमरा चवणु लॻो हिन ॿिन्हिनि खे त ॾियो ख़बर, अमी छा ते बहस लाइ वेठा आहियो, आख़िर मसइलो अव्हां सां छा आहे। सो हाणे ॿिन्ही हमरानि इहा ॻाल्हि करे उन हमरा खे ॿुधाई, जेको टियों विचूं हमरा आयो उनखे ॿुधाई। हाणे उहो हमरा चवणु लॻो त ॻाल्हि ॿुधो, अमी विड़ो न, इन ॻाल्हि में अमी विड़ो न, अमी हीअं करियो जेको पंहिंजो बादशाह आहे न, गुल बादशाह, वञो उन वटि इहा ॻाल्हि करे उनखे ॿुधायो त इन ॻाल्हि जो जेको सवाल जो जवाबु तव्हांखे उहो ॾींदो, मसइले जो हल कढी ॾींदो। उहो पाणे अव्हांखे ॿुधाईंदो त इहा शइ अव्हांखे पंहिंजे कर्म सां मिले थी, पंहिंजी महिनत सां मिली आहे, या तव्हांखे तव्हांजे नसीब सां मिली आहे। जंहिं ते अमी बहस लाइ वेठा आहियो, वञो गुल बादशाह वटि, गुल बादशाह खे वञी ॿुधायो, उहो पाणे फ़ैसिलो कंदो इन ॻाल्हि जो। सो हाणे ॿई हमरा चवणु लॻा त चलो ठीकु आहे। हाणे टियों हमरा त हलियो वियो। ही ॿई हमरा उतां थींदे थींदे सिधो आया बादशाह जे महल में, अची बादशाह जी दरबार में पेश थिया। सो हाणे ॿई चवणु लॻा त बादशाह सलामत, असांजो हिकिड़ो सुवालु आहे ऐं उन जो जवाबु खपे असांखे। सो गुल बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु तव्हां मूंखे ॿुधायो तव्हांजो कहिड़ो सुवालु आहे, ऐं उन जो हल आऊं अव्हांखे कढी ॾींदुसि। जे अगरि मुंहिंजे दिमाग़ में हूंदो त उन जो हल अव्हांखे कढी ॾींदुसि। सो हाणे हिते ॿई हमरा चवणु लॻा त बादशाह सलामत, असांजी आबादी फ़सुल तमामु भली थी। सो असीं ॿई हिकिड़ी ॻाल्हि में मुंझी पिया आहियूं। आऊं चवां थो त उहा आबादी, उहा फ़सुल नसीब सां मिली आहे, ऐं हीअ हमरा चवे थो त न, इहे पंहिंजे कर्म सां मिली आहे, पंहिंजी महिनत सां मिली आहे, कमु करण सां मिली आहे। सो हाणे तव्हां ई ॿुधायो, कर्म वधीक या नसीब वधीक? तव्हां इन सवाल जो जवाबु ॾियो असांखे। गुल बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि में दम आहे, पर हाणे मसइलो इहो आहे जो इन ॻाल्हि जो जवाबु त मूंखे बि नथो अचे, पर अव्हांखे जवाबु आऊं ॾींदुसि, पर मूंखे महीने खनि जो टाइम ॾियो, महीने खनि जी मूंखे मोहलत ॾियो, पोइ तव्हांखे आऊं ॿुधाईंदुसि त कर्म वधीक आहे या नसीब वधीक आहे। सो हाणे ॿई हमरा चवणु लॻा बादशाह खे त चलो ठीकु आहे। हाणे उहो ॿई हमरा त हलिया विया। सो हाणे बादशाह दिलि में सोचणु लॻो त हाणे ख़बरचार कढिजे, इहो कीअं थिए, कर्म वधीक आहे या नसीब वधीक आहे। हाणे अची राति थी, बादशाह सोचे पियो। बादशाह सोचणु लॻो त हाणे इन ॻाल्हि जो, इन मसइले जो हल कीअं कढिजे। महीने खनि जी मोहलत त मूं उन्हनि खां वरिती आहे, सो हाणे निकिरजे कंहिं पासे ऐं इन मसइले जो को हल कढिजे। ॾिसूं था, आऊं बि आज़मायां त कर्म वधीक आहे या नसीब वधीक आहे। सो हाणे बादशाह चवणु लॻो सुबुह जो आऊं निकिरंदुसि केॾां। सो हाणे खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त बादशाह पंहिंजो बादशाही वारो वेस लाहे छॾी, आम सादो हिकिड़ो वेस करे, हिकिड़ो आम माण्हू वांगुरु, तो मुंहुं वांगुरु वेस करे ऐं निकितो पंहिंजी बादशाही मंझां। सो हाणे हलंदे हलंदे अची कंहिं अहिड़े इलाइक़े में पुॻो, आम वेस इनखे हुजे। सो हाणे चवणु लॻो त इहो हमरा हिकिड़ो आहे, वापारी मूंखे लॻे थो, सौदागर आहे या वापारी मूंखे लॻे थो, इन वटि वञा, इहो इन वटि मज़ूर वग़ैरह कमुकार कनि पिया, बोरियूं वग़ैरह खणनि पिया, वञी ॾिसां हिते ऐं वञी कमु करियां, मन इन सवाल जो जवाब बि मूंखे हितां मिली पवे। सो हाणे उहो बादशाह, गुल बादशाह सिधो आयो उन वापारी वटि। सो चवणु लॻो त सेठ, ॻाल्हि ॿुध, मूंखे कम जी ज़रूरत आहे, कम जी तलाश में आऊं निकितो आहियां, फिलाणे हंधा अचां पियो। हाणे ईअं हुनखे न ॿुधाईंदो को आऊं बादशाह आहियां, हिन वेस आम कयो। तो हाणे सेठ चवणु लॻो त हाणे तोखे कमु त खणी आऊं ॾियां, पर न आऊं ईअं तोखे त न ॼाणा थो न सुञाणा थो, तूं नओं मूंखे लॻी पियो, ईअं तो ते यकीन एतबार कीअं करियां, तूं ख़बर न आहे कीअं हुजी, अलाए कहिड़ो हुजी। सो हिते उहो चवणु लॻो त
गुल बादशाह उन सेठ खे त आऊं तुंहिंजे वक़्त जे हिसाब सां तोखे कमु ईंदसि, मूंखे तूं पाण वटि कम ते रख, आऊं कॾहिं बि तोखे कमु अची सघां थो। बाक़ी हाणे आऊं नओं आहियां, मज़ूरी पंहिंजी हिते आऊं कंदसि, तूं मूं ते भरवसो ऐं यकीन कर। सो सेठ चवणु लॻो त चलो ठीकु है, तो ते आऊं भरवसो ऐं यकीन करियां थो। हाणे ही बोरियूं जेके आहिनि वज़न वारियूं आहिनि, ही बि मज़ूर खणनि पिया, तोखे ही खणियूं पवंदियूं। हाणे गाॾियूं वग़ैरह अचनि थियूं, हुते लाइन थियूं, ही तोखे हितां खणणो पवंदो, रखणो पवंदो। त चवणु लॻो त 2% तोखे आऊं ॾींदसि मज़ूरी, ऐं तोखे ही कमु करिणो आहे। तो हाणे गुल बादशाह चवणु लॻो नी सेठ खे त चलो ठीकु है, आऊं इहो कमु करण जे लाइ तयारु आहियां। तो हाणे गुल बादशाह उन महिल कम ते लॻी वियो, बोरियूं तमामु वज़न वारियूं हुयूं, सो खणी वञी अंदरि जॻह जॻह उन में रखंदो वियो, खणंदो वियो। सो हाणे बोरी तमामु वज़न वारी, जिथे 2 मज़ूर खणनि उते ही हिकिड़ो बोरी खणियो अंदरि पहुचाए। सेठ खे ॾाढी ख़ुशी थी, सो चवणु लॻो त हीअ छोकिरो तमामु महिनती ऐं कम वारो आहे, जिथे 2 ॼणा हिकिड़ी बोरी खे खणनि था, उते ही हिकिड़ो ॼणो खणे पियो। हाणे वञी कमु मुकमल थियो, बोरियूं वग़ैरह जेके बि हुयूं सो वञी खणी हिन पुॼायूं, सो कमु मुकमल थी वियो। हाणे मज़ूरी जेका हुई सा पूरी थी वई। सो हाणे गुल बादशाह आयो उन सेठ वटि। सेठ चवणु लॻो त तूं कम जो तमामु सुठो आहीं, जिथे बोरी खे 2 ॼणा खणनि था, उते तूं हिकिड़ो ॼणो खणी पियो, तूं तमामु कम जो सुठो माण्हू आहीं, तूं रोज़ मूं वटि अचिजी ऐं कमकार हिते कजी पियो, ही वठि 2% तुंहिंजी मज़ूरी आहे। सो हाणे गुल बादशाह चवणु लॻो उन सेठ खे त चलो ठीकु है, आऊं रोज़ तो वटि कम ते ईंदसि। सो हाणे उहो गुल बादशाह उतां 2% खयईं, हाणे निकितो उतां, हाणे हलंदे हलंदे आयो शहर मंझि। सो हाणे गुल बादशाह चवणु लॻो त मूंखे बुख तमामु जाम लॻी आहे, हाणे ही बाज़ार आहे, हिन मां को खाधो वग़ैरह हितां वठां कंहिं दुकान तां किथां, त जीअं आऊं खायां, मूंखे बुख तमामु जाम लॻी आहे। सो हाणे आयो हिकिड़े दुकान ते, सो हुनखे जेके पैसा हिन वटि 2% सो हुनखे ॾिनई, ऐं उतां खाधो वरितई। हाणे खाधो खणी आयो, कंहिं थोरी अहिड़ी जॻह हुजे उते हुन वण जे हेठि वेही ऐं अञा खाइण वारो रखी। सो चवणु लॻो त वाक़ई इन ॻाल्हि में त जेका मूं मज़ूरी ऐं महिनत कई आहे, इन ॻाल्हि में त वाक़ई हर शइ पंहिंजे कर्म सां मिले थी, कमु करण सां ई मिले थी। सो हाणे ईअं चवणु लॻो त इन में नसीब जी ॻाल्हि त आहे कोन, फ़िलहालु जेको कमुकार मूं कयो आहे सो पंहिंजे कर्म सां ई मिलियो आहे, ऐं ही खाधो मूंखे आऊं जेको पंहिंजी मज़ूरी सां ई मिलियो आहे, जेको आऊं खायां पियो। सो अञा उहो खाधो खाधई कोन, रखियो वेठो हुजे या ॻाल्हि पियो करे, त हाणे एतिरे टाइम में हिकिड़ो बुखायल फ़क़ीर अची उते पुॻो, जिथे गुल बादशाह वेठो, उहो मानी ऐं खाधो वग़ैरह जेको वठी आयो अॻियां रखियो वेठो हुजे। हाणे फ़क़ीर सदा हणणु लॻो ऐं चवणु लॻो गुल बादशाह खे त ए छोकिरा, आऊं तमामु बुखायल आहियां। सो हाणे उन फ़क़ीर खे ख़बर न हुई त को ही बादशाह वग़ैरह आहे। सो चवणु लॻो त आऊं तमामु बुखायल आहियां, इहो खाधो जे अगरि मूंखे ॾीं त आऊं खायां। तो गुल बादशाह खे रहम अची वियो। सो चवणु लॻो त फ़क़ीर खे त हीअ खाधो खणी वञी खा, आयो तोखे खणी वञ। हाणे गुल बादशाह उहो खाधो हिन न खाधो, सो खणी अची उन फ़क़ीर खे ॾिनी। फ़क़ीर हिन खे दुआऊं ॾींदे उहो खाधो खणी ऐं थियो रवानो। त हाणे त गुल बादशाह चवणु लॻो त वाह, नसीब जी बि ॻाल्हि आहे, मूं महिनत कई, मूं मज़ूरी कई, पंहिंजी महिनत सां पंहिंजे कर्म सां जेको मूंखे मिलियो, जेके बि मूंखे टका मिलिया उन में जा मूं ही खाधो वरितो, पर ही खाधो मुंहिंजे नसीब में हो ई कोन। नसीब जी ॻाल्हि आहे, ही खाधो मुंहिंजे नसीब में हो कोन्हे, ही खाधो फ़क़ीर जे नसीब में हो जेको हिन खे मिलियो। मज़ूरी मूं कई पर मिलियो हिन खे। सो हाणे उहो फ़क़ीर त हलियो वियो, हिन एतिरो कुझु चयो। सो हाणे ॿिए ॾींहुं गुल बादशाह वरी उन सेठ वटि आयो कम ते। सेठ चवणु लॻो त समुंड किनारे ते हिकु तमामु वॾो ॿेड़ो आहे। सो हाणे हितां जो सामान खणी उन ॿेड़े में रखिणो आहे, ऐं उहो ॿेड़ो वेंदो ॿिए पार, सोड़ा सामान वेंदो, अनाज वग़ैरह आहे। सो ही गुल बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है। सो हाणे हिननि काफ़ी सारो सामान वग़ैरह जेको आहे सो उन ॿेड़े में हिननि भरायो। गुल बादशाह बि हुजे, कुझु ॿिया मज़ूर बि हुजनि, 2 ॼणा ॿिया हुजनि, हिकिड़ो गुल बादशाह हुजे। अनाज जूं बोरियूं वग़ैरह जेके हुयूं सेठ ते भराए उन ॿेड़े में रखायूं। त हाणे इत्तेफ़ाक़ सां उन सेठ जी जेका खाॿी अखि हुई सा फड़कणु लॻी। सो सेठ चवणु लॻो गुल बादशाह खे त गुल बादशाह, अॼु अलाए छो मुंहिंजी खाॿी अखि फड़के पई, ख़बर न आहे अलाए छा थींदो। सो हाणे गुल बादशाह चवणु लॻो उन सेठ खे त सेठ ॻाल्हि ॿुध, खाॿी अखि तुंहिंजी फड़के पई त अॻियां को सुठो कोन थींदो, ख़बर न आहे अलाए छा थिए, ही ॿेड़ो तव्हांजो वेंदो उते, ख़बर न आहे छा थी, तव्हां अॼु न वञो ऐं सुभाणे वञिजो, खाॿी अखि फड़के पई त को न को मसइलो थींदो। सो त सेठ चवणु लॻो त न, अॼु कीअं बि हालति में वञिणो पवंदो ऐं सामान उते पुॼाइणो आहे मूंखे। सो गुल बादशाह चवणु लॻो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। सो हाणे सेठ चवणु लॻो त गॾु आउं बि वञा थो ऐं तूं बि गॾु मूंसां हल,
ॿ मज़ूर हलनि था, तूं बि हल आउं बि हलां थो, ॿेड़े ते आहीं, अलाह पनाह ॾींदो जेकर कुझु हेॾां होॾां थी वियो पोइ बि तूं आहीं गॾु। तो गुल बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे उन ॿेड़े में उन सेठ जो अनाज वग़ैरह, हाणे उहो गुल बादशाह बि उन ॿेड़े में ॿ मज़ूर हुजनि, हिकिड़ो त ॿेड़ो हलाइण वारो हुजे। तो हाणे ही ॿेड़े ते उतां ई निकिता, हाणे हलंदा हलंदा अची समुंड जे विच में पुॻा। कुदरत सां उते तमामु झुड़ वग़ैरह थी वियो, मींहं वारी मौसम थी वई, तूफ़ान वारी माना सूरत हाल थी वेली, छेवण थियण लॻी, गोड़ थियण लॻी, तमामु जाम झुड़ घाटो थी वियो, मींहं वारो नमूनो थी। तो हाणे सेठ बि ॾिसणु लॻो आसमान ते, गुल बादशाह बि ॾिसणु लॻो त ॿ टे ॿिया मज़ूर उहे बि ॾिसणु लॻा त हिते सेठ चवणु लॻो त अड़े हीअ छा थी वियो, हिकु त समुंड जे विच में आहियूं, मथां वरी हीअ सूरत हाल सफ़ा तूफ़ान वारी लॻी पई आहे। तो हिते गुल बादशाह चवणु लॻो उन सेठ खे त सेठ तोखे मूं चयो न तुंहिंजी खाॿी अखि फड़के पई, कुझु न कुझु थींदो, सो हाणे तूफ़ान जे अगरि अची वियो त ख़बर न आहे अलाए छा थींदो। सो नेठि एतिरो ई कुझु चवणु हो त उन महिल इहो तूफ़ान पुॼी वियो, तमामु हवा जाम, समुंड में तमामु वॾियूं वॾियूं लहरूं थी वियूं, वॾियूं वॾियूं लहरूं थी वियूं, ॿेड़ो ज़र हेॾां थिए ज़र हेॾां थिए। हाणे मींहुं बि असी वियो, हवा तमामु जाम हुजे, गोड़ खेवण, ॿेड़ो अनकरी ॿुॾण वारो। त हाणे जेके ॿ मज़ूर हुआ, हिकिड़ो ॿेड़ो हलाइण वारो, सो उन्हनि खे थियो डपु, उन महिल उन्हनि जेको आहे पाणी में टुप ॾेई सो पंहिंजी जान बचाइण जे लाइ से भॼण लॻा। हाणे उन ॿेड़े में रहियो हिकिड़ो गुल बादशाह ऐं हिकिड़ो उहो सेठ। सो हाणे सेठ चवणु लॻो गुल बादशाह खे, गुल बादशाह हाणे ॻाल्हि ॿुध, तो मूंखे चयो त आउं कॾहिं न कॾहिं तोखे कमु ईंदसि, हाणे तूं मुंहिंजी ज़िंदगी बचा, मुंहिंजे कमु अचु। सो गुल बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु मूं तव्हांखे चयो त पोइ हाणे आउं तव्हांजी मदद कंदसि। सो गुल बादशाह छा कयो, हिकिड़ो तमामु वॾो काठ खईं उतां। तो सेठ खे चवणु लॻो त हाणे हिकिड़े काठ में पासे में आउं थो झलियां, हिकिड़े पासे में तूं झल, पाणी में हणूं था टुॿी, पोइ कोशिशि कंदासीं मन ज़िंदगी बची पवे। सो हाणे हिकिड़े पासे काठी जे उहो गुल बादशाह, हिकिड़ी काठी जे पासे उहो सेठ, हिननि ई समुंड में उन पाणी में माना टुॿी। सो हाणे उहो ॿेड़ो त ॿुॾी वियो, तमामु मींहुं जाम हुजे, हीअ उन काठ जे ज़रिए लुड़ंदे लुड़ंदे अचनि पिया। सो हाणे अची वेझो ई पुॼण वारा हुजनि समुंड जे किनारे ते, त हिते उहो सेठ उन काठी में चिंबड़ियो पियो हुजे, बेहोश थी वियो हुजे। सो हाणे गुल बादशाह खे अञा बि होश हुजे, सो चवणु लॻो त सेठ त हाणे सफ़ा बेहोश थी वियो। सो हाणे नेठि जीअं तीअं करे अची समुंड किनारे पुॻा, सेठ बेहोश हुजे, सो उहो बि समुंड किनारे ते पियो हुजे, उते पाणी हिन पासे में हुजे। सो हाणे गुल बादशाह बि उते किरी पियो। सो हाणे गुल बादशाह चवणु लॻो ख़ैरनि जो सही पुॼी वियासीं हलिया, सेठ जी ज़िंदगी बि बची वईली, सो हाणे आउं करियां थो आराम। उन महिल गुल बादशाह खे थोरी अखि लॻी हुई उते ई समुंड किनारे ते, त हाणे कुदरत सां उहो सेठ बि उते हुजे समुंड किनारे ते, उहो बि पियो हुजे, गुल बादशाह बि पियो हुजे। कुदरत सां उते हिकिड़ो वाॻू अची वियो, समुंड किनारे ते हिकिड़ो वाॻू अची वियो। वाॻू जो ॾिठो हिननि खे, सो हाणे सेठ हिन वारो बेहोश हुजे, वाॻू छा कयो जो उन सेठ खे पेर मञा झले गेले पाणी में खणी वियो उन समुंड मंझि। तो हाणे थोरी देरि खां पोइ उन गुल बादशाह जी अखि लॻी हुई, सो थोरी देरि खां पोइ उनजी अखि खोली, सो हेॾां होॾां ॾिसणु लॻो ऐं चवणु लॻो त सेठ हले किॾां वियो, समुंड किनारे ते हो। तो हाणे हिते हुते ॻोल्हणु लॻो, हेठि ॾिसे त जिथे उहो सेठ पेल हो बेहोश थियल, ॾिसे त उते गीसाड़ा पिया हुजनि ऐं उन वाॻू जा पेर पिया हुजनि। सो हाणे गुल बादशाह चवणु लॻो त अड़े हिन खे त सेठ खे त वाॻू खणी वियो। तो चवणु लॻो त मूं पंहिंजे हिसाब सां जेको वचन ऐं वाइदो कयो उन सेठ सां, मुंहिंजी ज़िंदगी बचाई, गेले गेले अची हिते पुॼायो हुअमि, पर हाणे हुनजो नसीब ईअं हो जो हुनखे वाॻू खणी वियो। हाणे वाॻू खणी वियो त हाणे इहो कहिड़ो बचो, इहो त हाणे मरी वियो हूंदो। सो हाणे हिते गुल बादशाह चवणु लॻो त नसीब जी ॻाल्हि आहे, मूं पंहिंजे हिसाब सां पंहिंजो कमु पूरो कयो, हाणे हीअ वाॻू जे हथां मरी वियो त उन में मुंहिंजो को कसूर कोन्हे। सो हाणे हिते सेठ वारो किसो बि ख़तमु थियो, वाॻू हुनखे खणी वियो। हाणे गुल बादशाह उतां हलंदे हलंदे झर झंग मझां कई रस्ता लताड़ींदो, कई गस लताड़ींदो, बुख बि हुनखे तमामु जाम लॻी हुजे। सो हाणे अचे पियो, सो चवणु लॻो त ख़बर न आहे अलाए कहिड़े इलाइक़े में पुॼी वियुसि, अलाए किथे पुॼी वियुसि। सो हाणे हलंदे हलंदे तमामु परे निकिरी आयो, सो ॾिसे त हिनखे कुझु घर ॻोठ कुझु ॾिसण में आया, उहा बि का बादशाही हुजे। सो हाणे गुल बादशाह बि अची उन बादशाही में पुॻो, सो सफ़ा उते माना माण्हू वग़ैरह हेॾां होॾां मायूस ऐं उदास वेठा हुजनि। सो हिते गुल बादशाह पुछा करणु लॻो उन्हनि खां त ॾियो ख़बर, ही कंहिंजी बादशाही आहे, कंहिंजो राज आहे, छा आहे, ऐं तव्हां मायूस ऐं उदास लॻा पिया आहियो, तव्हां सां ख़ैरु आहे। सो उहे हमरा चवणु लॻा त असांजी बादशाही में का ख़ुशी वग़ैरह आहे कोन, जेसुदो उहा शहज़ादी जेका हिन बादशाह जी धीउ शहज़ादी आहे हिन बादशाही जी,
सो हाणे उहा शहज़ादी जेसिताईं शादी न कंदी तेसिताईं असांखे ख़ुशियूं करणु माना बादशाह ॾे ई कोन थो। ऐं उहा शहज़ादी बि का ज़िद्दीली आहे। हाणे शहज़ादी चवे थी त शादी आऊं कंदसि त सिर्फ़ु गुल बादशाह सां शादी कंदसि, न त आऊं कुंवारी वेठी हूंदसि हिते, शादी आऊं कॾहिं बि न कंदसि। हाणे जेसिताईं उन शहज़ादी जी शादी नथी थिए असांजे ॻोठ में असांजे राज में का ख़ुशी कोन्हे, तंहिंजे करे असीं इहो मुंहुं लटकायो पिया हलूं हिते। सो हाणे गुल बादशाह उहो पाण हुजे, शहज़ादी उन गुल बादशाह जे नाले पई चवे। सो हाणे उहो गुल बादशाह चवणु लॻो उन हमरान खे त पोइ ॻाल्हि ॿुधो, शहज़ादी जंहिं गुल बादशाह सां शादी करणु थी चाहे उहो गुल बादशाह त आऊं आहियां। सो हाणे जॾहिं हमरान इहा ॻाल्हि ॿुधी गुल बादशाह जे वातां, सो चवणु लॻा त सची गुल बादशाह तूं आहीं। सो गुल बादशाह चवणु लॻो त हा बिल्कुलु उहो गुल बादशाह आऊं आहियां। सो हाणे उहो हमरा चवणु लॻा त उन गुल बादशाह जी वाखाण बि असां जाम ॿुधी आहे। सो तव्हां आयो त पोइ इहो कमु असांजे लाइ भलो आहे, पोइ तव्हां हलो बादशाह वटि ऐं तव्हां उन शहज़ादी सां शादी करे, शहज़ादी जो इहो ज़िद आहे। सो हाणे शादी तव्हां सां करियो जीअं असांजे इन बादशाही में असांजे ॻोठनि में ख़ुशियूं थी वञनि। सो गुल बादशाह चवणु लॻो उन हमरान खे त चलो ठीकु आहे, आऊं तव्हां सां ॿधियलु आहियां, तव्हां हलो मूंखे उन बादशाह वटि वठी हलो। सो हाणे उहा हमरा उन गुल बादशाह खे वठी सिधो उन बादशाह जे महल में आया। उन शहज़ादी जो पीउ वेठो हुजे, गुल बादशाह बि अची उते पुॻो। सो हाणे हमरा चवणु लॻा उन बादशाह खे त बादशाह सलामत। शहज़ादी जे पीउ खे चवणु लॻा त हीउ गुल बादशाह आहे, फिलाणे मुल्क जो आहे, जंहिंजे नाले तव्हांजी धीउ शहज़ादी चवे थी त आऊं शादी कंदसि त गुल बादशाह सां कंदसि, न त ईअं ई कुंवारी वेठी हूंदसि। सो हाणे हीउ गुल बादशाह आहे, तव्हां तव्हांजी धीउ हिन सां परणायो। सो हाणे ते उहो शहज़ादी जो पीउ बादशाह पुछा करणु लॻो गुल बादशाह खां, छा तूं गुल बादशाह आहीं? सो हिते सॼी ॻाल्हि करे उन गुल बादशाह ॿुधाए त हा बिल्कुलु आऊं गुल बादशाह आहियां। सो उहो बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। सो बादशाह चवणु लॻो त पोइ सही आहे, तव्हां पुॼी विया आहियो, पोइ हाणे मुंहिंजी धीउ जी शादी आऊं तोसां कराईंदसि। शहज़ादी बि उते उन महिल पुॼी वई। शहज़ादी बि ॾाढी ख़ुशि थी त गुल बादशाह अची वियो। शहज़ादी बि गुल बादशाह खे ॾिठो। सो हाणे खैरनि जो हिकिड़ो ॿ ॾींहं गुल बादशाह उन बादशाही में रहियो। सो हाणे नेठि बादशाह उन शहज़ादी जी ऐं गुल बादशाह जी शादी कराए छॾी। हाणे शहज़ादी ऐं गुल बादशाही थी वई शादी। सो हाणे गुल बादशाह चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, हाणे आउं तव्हांजी धीअ खे गॾु वठी निकिरां थो, पंहिंजे हिसाब सां वञा थो। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, हाणे तव्हांखे इजाज़त आहे, मुंहिंजी धीउ शहज़ादी जो ज़िद हो तव्हां सां शादी करण जो। तो हाणे मुंहिंजी धीउ जी शादी थी वेली, हाणे तव्हांखे मोकिले, तव्हां भले हलिया वञो। हाणे उहो गुल बादशाह ऐं उहा शहज़ादी उन बादशाह खां मोकिलाए उतां निकिता। हाणे अचनि पिया हलंदा हलंदा अचनि पिया, निकिता बि पंधु, घोड़नि ते बि न हुजनि, पंधु निकिता, ॿई ॼणा अचनि पिया। हाणे शहज़ादी इन जी ज़ाल उहा बि गॾु हुजे, गुल बादशाह बि हुजे, अचनि पिया। हिकिड़े झंग मज़ा अची इन्हनि जो गुज़र थियो, अची उतां मटिया। तो हाणे अची उन झंग मज़ा मटिया त उन झंग में हिननि खे हिकिड़ो कननि ते आवाज़ु पियो, हिकु छोकिरी रणू पई करे, छोकिरी जो आवाज़ु। सो उहा रोए पई तकिड़े तकिड़े। तो हिते गुल बादशाह चवणु लॻो उन शहज़ादी खे त हिन झंग में ख़बर न आहे केरु रोए पियो, छोकिरी जो आवाज़ु ॿुधण में अचे पियो त रोइण जो आवाज़ु पियो थिए। तो शहज़ादी चवणु लॻी उन पंहिंजे मुड़ुसु गुल बादशाह खे त हा आवाज़ु इहो मूं बि ॿुधो आहे, रोइण हिन पासे थिए पियो, हली ॾिसूं था छा मसइलो आहे। सो हाणे गुल बादशाह ऐं उहा शहज़ादी ॿई आया, हलंदा हलंदा जिथां हिननि खे आवाज़ु ॿुधण पिए आयो। सो हाणे आया उते ॾिसनि त उते हिकिड़ी छोकिरी कंहिं अहिड़ी जॻह ते वण जे हेठि वेठी हुजे ऐं ज़ारो ज़ारो रोए पई। गुल बादशाह ऐं शहज़ादी पाण में चवणु लॻा त अड़े इहा ई छोकिरी आहे, हिन हेड़े झर जंग में हिते रोए पई, ख़बर न आहे हिन सां छा मसइलो आहे। दोस्तो हीअ कहाणी जो पहिरियों पार्ट हो, ॿियो पार्ट ॿुधण जे लाइ कमेंट ज़रूरु कजो जीअं तव्हांजी ख़िदमत में ॿियो पार्ट पेश कयो वञे। उमेद आहे त हीअ कहाणी जो पहिरियों पार्ट तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वरी ॿिए पार्ट सां गॾु हाज़िर थींदासीं। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।